सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों साथियों सिंधवासियों, जिए सिंधु देश, जिए साईं GM सैयद। अॼु मां सिंध जे माण्हुनि सां मुखातिबु आहियां ऐं कुझु वक़्त खां सिंध जे हिकु दानिश्वर अदीब साईं अमर जलील जे ख़िलाफ़ कुझु मज़हबी माण्हुनि या मज़हबी धुरियुनि तरफ़ां उन जे जेको हुनजो नुक़्ते नज़र आहे, जेके हुन जा ख़्याल आहिनि, उन्हनि जी मुखालफ़त कंदे कुझु शिदत पसंदाणो हिकिड़ो रवैयो इख़्तियार कयो वियो। मां सम्झां थो त कुझु महीना अॻु हिकु ॿिए मज़हबी पीर तरफ़ां, उन जे पोइलॻनि तरफ़ां सिंध जे हिकिड़े सियासी कारकुन जे ख़िलाफ़ पिणु अहिड़े क़िस्म जी वठसठ कई वई हुई ऐं सिंध जूं नियाणियूं, सिंध जी हिकु ॾाही भेण असांजी इरफाना मल्हा, या उन सां गॾु सिंध जो दानिश्वर सुमरो साजिद या खोड़ असांजा ॿिया अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे ख़िलाफ़ पिणु सिंध में मज़हबी धुरियुनि तरफ़ां उन्हनि जे ख़्यालनि, उन जे जेको हुननि जो नुक़्ते नज़र आहे उनखे वठी करे यानी हिकिड़ो अहिड़ो बहस मुबाहिसो ऐं रवैयो इख़्तियार कयो वियो जंहिंमां इहो तासिर पियो दुनिया खे मिले वञे ॿाहिरि त सिंध ॼणु हिकिड़े क़िस्म जी बुनियाद परस्तीअ यानी हिकिड़ो नंढिड़ो अफ़गानिस्तान ऐं नंढड़ी हिकिड़ी जेका आहे सा मुला उमर जी रियासत बणिजंदी पई वञे। असां सिंधी समाज सां लाॻापियल उन वसी हिकिड़ी क़ौम जो हिसो आहियूं जंहिंमें समूरा सिंधी अची था वञूं, यानी मज़हबी ख़्यालनि वारा माण्हू बि उन में आहिनि, सेक्युलर माण्हू बि उन में आहिनि, हिकिड़ा माण्हू मज़हबनि खे मञीनि कोन था उहे बि रहनि था। ऐं इहो दुनिया जे समूरनि क़ौमुनि, मुल्कनि ऐं समाजनि में इन क़िस्म जी तफ़रीक़ थिए थी त हिकिड़ा माण्हू मज़हबनि खे मञीनि था, हिकिड़ा माण्हू नथा मञीनि, हिकिड़ा माण्हू मज़हब जे कंहिं ख़ासि फ़िरक़े खे था मञीनि, ॿिया ॿिए फ़िरक़े खे था मञीनि, हिकिड़ा माण्हू मज़हब हिकिड़े खे था मञीनि, ॿिया ॿिए खे या टे खे था मञीनि। छाकाणि त दुनिया में अॼु जे दौर में जेके बि मुल्क आहिनि उन्हनि मुल्कनि में को बि हिकिड़ो मुल्क अहिड़ो कोन्हे को जेको समूरे जो समूरो कंहिं हिकिड़े मज़हब खे मञींदो हुजे, मज़हब जे उन हिकिड़े फ़िरक़े खे मञींदो हुजे ऐं उन में ॿियो को मज़हब ऐं फ़िरक़ो ऐं मसलक जेको आहे सो न हुजे, ईअं आहे कोन। हाणे सिंध में सिंधी असांजा मौलवी कमु कनि था, सिंधी मौलवी ॾाढा भला आहिनि, ईअं कोन्हे त को सिंधी मौलवियुनि जे ख़िलाफ़ु का असांखे चिड़ आहे या का असांखे उहा, पर बुनियादी सुवालु इहो आहे त क़ौम जे समाज जे ज़िमेदार फ़र्द जे हैसियत में असां हिक ॿिए सां रुजू कयूं ऐं असां हिक ॿिए खे सम्झायूं त असांजो क़ौमी समाज, क़ौमी रिवायतूं छा आहिनि ऐं असांजा पंहिंजा मज़हब, मसलक, अक़ीदा, नज़रिया, तंज़ीमूं, पार्टियूं, सोचूं इहे छा आहिनि। मुंहिंजी सोच मुंहिंजे लाइ आहे मां कहिड़े मज़हब सां तालुक़ु रखां थो पोइ बि मां सिंधी आहियां, मां कंहिं मज़हब खे नथो मञां पोइ बि मां सिंधी आहियां, मां हिंदू आहियां त बि मां सिंधी आहियां, जे मां मुस्लमान आहियां त बि सिंधी आहियां, सिखिज़म खे मञां थो, शियो आहियां, सुन्नी आहियां, अहमदी आहियां, केर बि आहियां, पर सिंधी समाज जे हिकिड़े फ़र्द तौरु उन समाज जो मां हिसो आहियां। मूंखे केर बि पंहिंजे सिंधी समाज मां, क़ौम मां बेदख़ल नथो करे सघे।
त बाबा तूं जेको आहे सो शीओ आहीं, इन करे सिंधी क़ौम मां बेदख़ल आहीं, तूं अहमदी आहीं, तूं सुन्नी आहीं, तूं हिंदू आहीं, तूं सिख थी वियो आहीं, तूं क्रिश्चन आहीं। ईअं कंहिं बि समाज में एॾी अंधकार कान्हे का। असांखे पंहिंजनि मज़हब या मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि। असांजी पार्टी आहे जीअं सिंध मुतहदा महाज, सिंध में केतिरियूं पार्टियूं कमु थियूं कनि। हाणे जेकॾहिं असांजो को कारकुन इन ॻाल्हि ते ॻंढ ॾेई वेही रहे त बाबा जस्मम जेका आहे उहा ई सही आहे, ॿियूं सभु ग़लति आहिनि, ऐं ॿियनि ते फ़तवाऊं जारी कयूं वञनि, ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ु वठ सठ कई वञे, इहा हिकिड़ी इंतिहा पसंदाणी सोच आहे। इहा हिकिड़ी ग़ैर मुहज़बाणी हिकिड़ी सोच आहे। इन ई तरीक़े सां जेके बि मज़हब ऐं मसलक आहिनि, हर माण्हू जंहिंजो पंहिंजो मज़हब आहे उनखे सही सम्झे थो, ॿिए खां बहितर थो सम्झे। कंहिंजो कहिड़ो मसलक आहे उहो पंहिंजे मसलक खे सही सम्झे थो, उनखे हक़ आहे। मां पंहिंजे मज़हब सां पाण ॿधलु आहियां, मां पंहिंजे मसलक सां पाण ज़िम्मेवारु आहियां त मां कहिड़े मसलक जो आहियां, कहिड़े मज़हब जो आहियां। ॿी ॻाल्हि त ख़ुदा सां हर इंसान जो रिश्तो पंहिंजे नोयत जो आहे, सिधे रीत आहे। उन जे विच ते कंहिं क्लार्क जी, चौकीदार जी, पटे वाले जी या कंहिं मैनेजर जी ज़रूरत ई कान्हे का। छाकाणि त ऐं ख़ुदा, हर मज़हब जा माण्हू ख़ुदा खे मञीनि था। ईअं कोन्हे त को हिकिड़ी जेका असां मज़हब ख़ुदा खे मञे थो, ॿिया नथा मञनि। तव्हां ॾिसंदो त अमेरिका जी जेका करंसी आहे, डॉलर आहे, उन ते बि लिखियलु हूंदो आहे त वी ट्रस्ट या वी बिलीव इन गॉड, वी ट्रस्ट इन गॉड, यानी मां ख़ुदा ते यकीन थो रखां या ख़ुदा खे मञां थो। डॉलर ते बि आहे। हाणे ख़ुदा जो उते गॉड नालो आहे, ख़ुदा जो ॿिए हंधि शिव नालो आहे, ख़ुदा खे किथे ईश्वर चयो थो वञे, ख़ुदा खे किथे ख़ुदा चयो थो वञे, किथे हुनखे अलाह चयो थो वञे, किथे हुनखे भॻवानु चयो थो वञे। मुख़्तलिफ़ नालनि समेत उहा ज़ात मतिलबु हिकिड़ी आहे। उहा हिकिड़ी हस्ती आहे जेका हिन सॼे वायुमंडल, हिन सॼी जेका काइनात आहे, उन जे तख़लीक़ जो हिकिड़ो कारण आहे। हाणे साइंसी माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू इन खे सम्झनि था त ख़ुदा उहा ताक़त आहे जेका जीअं बिग बैंग थी पियो, हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर मां चवां थो त मज़हबी माण्हू बि हिन काइनात जी जेका शक्ति आहे, ताक़त आहे, मटीरियल आहे, हिकिड़े पासे मादो आहे, ॿिए पासे कुवत आहे। कुवत ऐं मादो इन जंहिं मां ही सॼी काइनात ठही आहे, उन ठहण जे सबबनि खे साइंसी माण्हू चवंदा त ख़ुदा आहे, ताक़त आहे, आलमी हिकिड़ी ताक़त आहे। तंहिंजे करे असीं अचूं था त असां सिंधी माण्हुनि खे आख़िरकार थियो छा आहे। बाबा तारीख़ी तौर ते हज़ारनि सालनि खां वठी असां इंसानी माण्हपे ऐं रवादारीअ में वेसाह रखंदड़ हिकिड़ी क़ौम रहिया आहियूं। मोहन जे दड़े में का बि मस्जिद कोन निकिती आहे, को मंदरु कोन निकितो आहे, को जेको आहे इबादत खानो कोन निकितो आहे। छाकाणि त उन्हनि माण्हुनि जी जेका यानी सोच ई मज़हब जे हिसाब सां, यानी शिव ऐं शक्तिअ खे उहो माण्हू मञींदा हुआ। ऐं शिव जेको आहे उहो विश्व चवंदा आहिनि, संस्कृत में जेको न विश्व माना काइनात। जीअं असीं चवंदा आहियूं न कादिर, कादिर पंहिंजे कुदरत सां क़ाइमु आहे क़दीम। कुदरत छा आहे? कुदरत ही सॼो मांडाण जेको आहे कुदरत आहे, जंहिंखे जोड़ींदड़ खे कादिर था चऊं। कादिर जी मुराद असांजी अलाह ॾे आहे, भॻवानु ॾे आहे, शिव ॾे आहे, ईश्वर ॾे आहे, गॉड ॾे आहे। त इन तरीक़े सां शिव जेको आहे उहो विश्व मां निकितलु आहे। विश्व माना सॼो मांडाण, उन मांडाण खे रचींदड़ उनखे शिव था चवनि। इहो सिंध जो पुराणो जेको आहे सो नैरेटिव मज़हब रहियो आहे त शिव ऐं शक्ति जेका आहे, यानी नर ऐं मादी जेको आहे, उन मां ही सॼियूं शयूं जेके आहिनि, साह वारियूं बि उन मां जनमु वरितो अथनि। इवन हाणे तव्हां ॾिसंदो जेके ॿूटा आहिनि न, मसलन पपीते जो वणु आहे, उन में बि नर मादी थींदो आहे। उन जे नर जे उन जेको आहे गुलनि जे छुॻे खे जेसीं ताईं हिन मादी वण ते न रखिबो, उन मां जेको आहे सो फल न ॼमंदो। इहो सिंध जे माण्हुनि जो पुराणे शिव ऐं शक्तिअ जो कॉन्सेप्ट आहे। उहो अॻिते हली करे अरबनि वटि वरी हवा ऐं आदम जे नाले में कन्वर्ट थी वियो।
वरी ईसा आहिनि उनखे मरियम ऐं ईसा जे नाले में जेको आहे सो थोरो तब्दील कयो। यानी जेके बुनियादी कॉन्सेप्ट आहिनि असांजा मज़हबनि जा, उन्हनि जी वरी पाड़ हिकिड़ी आहे, जंहिंखे अॼु पूरी दुनिया सिंध धरतीअ खे तहज़ीबुनि जी, मज़हबनि जी, फ़लसफ़े जी, ॿोलीअ जी माउ धरती थी करार ॾिए। सॼी दुनिया जा माण्हू, सॼी दुनिया जा दानिश्वर चवंदा त सिंध धरती उहा आहे जेका तहज़ीबुनि जी रचींदड़ आहे, तहज़ीबुनि जी माउ आहे, ॿोलियुनि जी माउ आहे, मज़हबनि जी, फ़लसफ़े जी। उतां ई सभु फ़लसफ़ा निकिता आहिनि, मज़हब निकिता आहिनि। ख़ुदा जो तसवर जे करे मां चवंदो आहियां दोस्तनि खे त अलाह जो कापी राइट जे करे हुजे त उहो बि असां सिंधियुनि वटि आहे। त बाबा हे जेका काइनात खे अॾींदड़ केरु आहे, जेके असीं शिव था चऊं, नालो कहिड़ो बि हुजे, इरादो, नियत ऐं उहा जेको मक़सदु आहे उहो वरी साॻी उन जॻह ते अचे थो। सो इन करे उहा सिंध जिते असीं अचे हाणे कटरपणे खे वधायूं ऐं को माण्हू ॻाल्हाए थो, चढ़ी था वञूं गोॾा वधी उन मथां, भला तूं जेको आहे अहिड़ो ई, तूं अहिड़ो ई, तूं अहिड़ो ई। बाबा ॻाल्हि इहा आहे त मज़हब इस्लाम, मां नथो मां कंहिंखे ख़ासि मज़हब खे, मां बुनियादी सभिनी मज़हबनि ते असीं ॻाल्हायूं था। हिकिड़ी त मज़हब पंहिंजे पंहिंजे दौर जूं उहे सचायूं आहिनि जेके ज़माने जे तब्दील थींदड़ सूरत हाल में उन्हनि में काफ़ी वाधारा अचनि था, उहो कहिड़ो बि मज़हब हुजे। ॿी ॻाल्हि त मज़हब जॾहिं पकड़िया, ख़ुदि माना असीं इस्लाम ते था अचूं, हीअ जेके असांजा मौलवी जेके आहिनि इहे ॿुधनि त बाबा ॻाल्हि इहा आहे त इस्लाम जॾहिं ख़ुदि बि पकड़ियो पिए न, अमर जलील अलाह सां हुजत कई, असां माण्हू सिंधी अलाह सां हुजत कंदा आहियूं, इहा का नई ॻाल्हि कान्हे का। इन ई हुजत खे क़ुर बि चए थो लकुम दीन कुम वली दीन, बाबा तुंहिंजो दीन तोसां आहे, तुंहिंजी मर्ज़ी आहे, छाकाणि त अलाह खे तूं पाण हिसाबु किताबु ॾींदे। इहो किथे लिखियलु आहे क़ुर शरीफ़ में, या कहिड़े किताब मज़हबीअ में लिखियलु आहे इस्लाम खे मञींदड़नि में त बाबा मौलवी साहब हे जेको फलाणो ॻोठु आहे, हिन ॻोठ में को बि माण्हू अगरि गुनाहगार थियो त हिनजो हिसाबु असीं तोखां वठंदासीं, इहे लिखियलु आहे किथे? त हे ॻोठु जेको आहे, या हे तुंहिंजो शहरु आहे, या तुंहिंजो पाड़ो आहे, हिन में अगरि कंहिं माण्हू को गुनाहगार थियो, इबादतूं पूरियूं न कयईं या का भेट मथां थी, त तो वारियूं जेके 72 हूरूं आहिनि उन मां हिकिड़ी हूर अलाह साईं चयो आहे त मां खुटाए ॾींदोसांइ, छाकाणि तुंहिंजे पाड़े में फलाणो, उहो ॼाणे, अलाह ॼाणे, सभु को पाण ॼाणे न। हाणे इन खां वधीक कहिड़ो मिसाल आहे त नबी साईं, पहिरीं त असांजा मौलवी, मां हिन ते ॻाल्हाईंदो आहियां, पोइ दिलि आज़ारी थींदी आहे, अलाए छा मुंहिंजो इहो कोन्हे को सेंस। असां वटि मौलवी साहब जेके आहिनि उहे घटि पढ़ण जे करे, यानी शऊर जी ताक़त जे न हुजण जे करे, उहो सम्झंदा आहिनि त दुनिया जूं समूरियूं चङायूं जेके आहिनि असांजे मज़हब में आहिनि। हर मज़हब ईअं कंदो आहे, असां वारा ही कुझु सवाई आहिनि, माना हे कुझु वधीक चवंदा आहिनि त दुनिया जूं समूरियूं चङायूं ऐं भलायूं इहे सभु कुझु असां वटि आहे। ॿिया मज़हब जेके आहिनि उन्हनि में न सचु आहे, न हक़ीक़तूं आहिनि, न को उन्हनि में को सादिक़ु आहे, न उन्हनि में को अमीन आहे, न उन्हनि में को जेको आहे सो भलो आहे, सभु असियूं माना। हालांकि इहा घटि माण्हुनि खे ख़बर आहे, ऐं असां, मां नथो सम्झां त घणनि खे इन जी ॼाण हूंदी त बाबा असांखे पढ़ायो थो वञे, हुज़ूर पाक खे अरब जा माण्हू छा चवंदा हुआ? बाबा तूं सादिक़ु ऐं अमीन आहीं न, चवंदा हुआ न। यानी नबी सगोरे जे लाइ मशहूरु हो त बाबा जेके मके जा माण्हू आहिनि, मदीने जा माण्हू आहिनि, उहे उनखे सादिक़ु ऐं अमीन चवंदा हुआ। हाणे हिते हिकिड़ी तमामु वॾो हिकिड़ो मोंझारो आहे, ग़लति फ़हमी आहे, जंहिंजो शिकार असांजो मौलवी साहिबु आहे। ॿुधनि वेई मूंखे गौर सां, ऐं ख़ासि करे उहो जेको आहे कहिड़ो आहे, मश्करी बि कंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, जेको आहे खोड़ो आहे, केरु आहे खोड़ो बि ॿुधे, उहो पोड़ो कुराड़ो जेको आहे न, मां हुनखे ॾाढो गौर सां ॿुधंदो आहियां। निज़ामाणी जेको लाड़ वारो जेको मौलवी असांजे, इहे ॿई ॿुधो माना। त बाबा ॻाल्हि इहा आहे त दुनिया में चङायूं कंहिं हिकिड़े मज़हब सां लाॻापियल कोन्हनि। असांजो मौलवी साहिब हिते एॾी वॾी ग़लति फ़हमीअ में आहे त बाबा सचो ऐं हक़ु माना इस्लाम, ॿियो सॼो जेको आहे सो कूड़ आहे, ऐं उन में जेको आहे सच ऐं हक़ु थी नथो सघे। हालांकि इन्हनि खे जिंद खे ऐं चङनि भलनि जेके मज़हबी आलम आहिनि, या ख़बर हूंदी त लिकाइनि था, जे लिकाइनि नथा त ख़बर ई कान्हे, ला इल्म आहिनि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे
जॾहिं अरबनि इहो लक़ब ॾिनो त तूं बाबा सादिक ऐं अमीन आहीं, उन वक़्तु हो 24-25 सालनि जो नौजवान हो, वापारु कंदो हो, ख़दीजा कुबरा जो वापारु कंदो हो। उन वक़्तु हो एॾो ईमानदार हो जो उनखे अरबनि चयो त तूं सादिक ऐं अमीन आहीं, पर उन वक़्तु हुज़ूर पाक जन अञा मुस्लमान ई कोन थिया, यानी नबूअत 40 सालनि में लथी। हाणे गौर सां ॿुधो, नबूअत 40 सालनि में लथी, 25-24 सालनि जो हिकिड़ो नौजवान जेको वापारु पियो करे ख़दीजा जो, उन वापार में उन माण्हूअ एॾी ईमानदारी ऐं कमिटमेंट सां कमु कयो जो अरब जे माण्हुनि चयो त तूं सादिक ऐं अमीन आहीं। हाणे इहो सादिक ऐं अमीन जेको आहे असांजे मौलवियुनि वरी इस्लाम सां ॻंढे छॾियो आहे, न इन जो वरी मुतालो तव्हां वञी कयो। तंहिंजो मतिलबु इहो आहे त को बि माण्हू सादिक ऐं अमीन थी सघे थो जॾहिं लाज़मी न त उहो मुस्लमान हुजे। ऐं इन जो मां ॿियो तव्हांखे मिसाल ॾींदुसि त जॾहिं शुरू में कुझु माण्हू मुस्लमान थिया, 15-20-30 मुस्लमान थिया, ऐं जेके मके जा माण्हू हुआ उहो चिड़ी पिया, हुननि सां जेको आहे सो मुआदो पाटकाइनि, सरदार हिकिड़े पासे आहे, हे ग़रीब कैडर जेको थियो, त नबी साईं हिते जेको डिसीशन कयो। हाणे हीअ ॻाल्हि बि मौलवी साहब ॿुधो, पहिरीं ॻाल्हि त हुज़ूर पाण जॾहिं सादिक ऐं अमीन हो उन वक़्तु नबूअत न ही, उन वक़्तु मुस्लमान न थिया, पुराणे पंहिंजे मज़हब ते आहे जेको हुनजो मज़हब हो। नंबर 2 त नबूअत खां पोइ जॾहिं पाण प्रचार कयूं ऐं पहिरियां जेके हुनजा माण्हू 10-15-20 जॾहिं थिया मुस्लमान, जेको हुनजो केडर, उन वक़्तु जॾहिं हुननि काफ़रनि या जेको हुनजा मुखालिफ़ ग्रुप आहे हुन जॾहिं हुनखे मारण जी कई, तंग करण जो कयूं, त नबी साईं फ़रमान जारी कयो। हाणे हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधिजो, पहिरीं ॻाल्हि हूअ तव्हांखे मूं ॿुधाई सादिक अमीन कॾहिं थियो। ॿियो त हाणे उहो सादिक ऐं अमीन पाण छा थो चए त बाबा पंहिंजे माण्हुनि खे विहारे चई त हबश जो हेॾां हिकिड़ो ईसाई हुकुमरान आहे अफ्रीका जे इन एरिया में, उन अफ्रीका जे मुल्क जो जेको हुकुमरान ईसाई आहे उहो एॾो त सादिक ऐं अमीन आहे जो तव्हां उन वटि वञी पनाह वठंदो, उन पनाह ॾिनी त पोइ जेकॾहिं हे जेके असांजा मके मदीने वारा जेके आहिनि काफ़र, जेकॾहिं सोन जो जबल बि जेकॾहिं ठाहे हुनखे ॾिनऊं न, तॾहिं उहो पंहिंजी ज़ुबान तां कोन फिरंदो, तव्हांखे हिननि जे हवाले न कंदो, छाकाणि त मां हुनखे सुञाणां थो त उहो सादिक ऐं अमीन आहे, तमामु वॾो अमीन आहे, अदल वारो माण्हू आहे, इंसाफ़ वारो माण्हू आहे, माण प्यारो माण्हू। हाणे केरु पियो चए इहा ॻाल्हि, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े उन ईसाईअ जे लाइ पोइ चवे पंहिंजा माण्हू पोइ मोकिलियो होॾे त तव्हां पनाह वठो, उनखे जेकॾहिं जबल जेतिरो सोन बि हिननि आछियो न, तॾहिं पोइ तव्हांखे हिननि जे अॻियां न कंदो पेश, छाकाणि त हू अमीन आहे, हू सादिक आहे, हू इंसाफ़ वारो आहे, हू अदल वारो आहे। माना अदल ऐं इंसाफ़ माना इहो लाज़मी न आहे त को माण्हू मुस्लमान हुजे त चइजे त आदिल आहे, हे जेको इंसाफ़ वारो आहे, हे जेको आहे सो अमीन आहे। ऐं टीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो हीअ इन करे थो ॿुधायां, आम माण्हू ॿुधंदा आहिनि, असांखे ॿुधंदा आहिनि, उहे बि ॿुधनि त बाबा सच जेको आहे माना इस्लाम ऐं बाक़ी सॼी दुनिया कूड़ ईअं कोन्हे को। जीअं मूं चयो न, मां वरी रिपीट थो कयां त हुज़ूर जिन खे सादिक ऐं अमीन जॾहिं चयूं तॾहिं हू मुस्लमान कोन हुआ 24 सालनि जी उमिरि में, 25 सालनि जी उमिरि में। नंबर 2 नबूअत खां पोइ जॾहिं हुनजे कामरेडनि खे जेके थोरा मुस्लमान आहे उन्हनि खे काफ़रनि तंग कयो त नबी जॾहिं मोकिले पियो पाण पोइ चए त उहो एॾो सादिक ऐं अमीन आहे जो जबल जेतिरो सोन बि ठुकराए छॾींदो पर पंहिंजी ज़ुबान तां न फिरंदो, अदल वारो माण्हू आहे। उहो केरु आहे? उहो बि ईसाई आहे। टीं ॻाल्हि त हुज़ूर जिन जंहिं दौर में पैदा थिया उन वक़्तु ईरान जा जेके माण्हू हूंदा इहे आतिश परस्त हूंदा, यानी बाहि जा पूॼारी हूंदा, बाहि जी पूॼा कंदा। पोइ उन्हनि जो हिकिड़ो हुकुमरान उते हो नौशेरवान उनखे चवंदा। उन जो इंसाफ़ अदल सच ऐं रवादारी वरी सॼे माना दुनिया में मशहूरु हुई उन वक़्तु। पोइ नबी साईं जी हिकिड़ी हदीस आहे मूं पढ़ी त नबी साईं चए थो त मां केॾो न ख़ुशनसीब आहियां जो नौशेरवान जहिड़े आदिल बादशाह जे ज़माने में पैदा थियो आहे। हाणे ॿुधो केरु थो चवे, कंहिंजे लाइ थो चवे? हुज़ूर पाक उन नौशेरवान जे लाइ थो चवे त एॾो वॾो आदिल आहे, मूंखे फ़ख़्रु आहे, ख़ुशी आहे त मां उन जे दौर में पैदा थियो आहियां जेको बाहि जो परस्तिश आहे, बाहि जो पुॼारी आहे। उनखां पोइ तव्हां अचो त बाबा ताइफ़ था पाण वञनि, नबी साईं नबूअत लथी
चई त बाबा मूं त क़ुर जो आयतूं बि लहनि थियूं, मूंखे ख़ुदा जेको आहे चूंडियो आहे, अलाह चए थो तूं मुंहिंजो नबी आहीं, मां आख़िरी नबी आहियां। इहो पैगाम खणी ताइफ़ जे हिकिड़े शहर आहे, ॻोठ आहे, आबादी आहे, किथे वञे थो। पूरी आबादी निकिरी थी अचे ॿाहिरि, जेके बि हिन सां गॾु 4-5 ॼणा आहिनि, सभिनी खे पथर था हणनि। नबी पूरो रत मां ॻाढ़ो थी थो वञे पियो। जवाब में हिकिड़ी पथरी बि हुननि खे झले थो पंहिंजनि खे, त हिननि जे मथां न अचो। माना हे सम्झनि उहे माण्हू जेके चवंदा बाबा हिन ॻाल्हि वरितो ई न, हिन ॻाल्हि वरितो ई न, हिन ॻाल्हि। बाबा ॻाल्हि इहा आहे त जॾहिं नबीअ ते पाण ते पथरा कयो वञे, पोइ जे अॼु तव्हां हुजो तव्हां रचिता थी पियो, पर मालिक ई झलियो त न, तव्हां हिन हथु सिधो नथा करे सघो। हाणे चोथों मिसाल थो ॾियां मां तव्हांखे। कुराड़ी वेठी आहे हिकिड़ी पंहिंजे घर में, उनखे कंहिं जे कन में चयो त बाबा माण्हू हिकिड़ो पैदा थियो आहे असांजे हिन में मुल्क में, चयो थो त मां नबी आहियां, अलाह मूंखे चूंडियो आहे, मथां मुंहिंजे जेको वही थी लहे, क़ुर जेको आहे मुंहिंजे मथां लहे थो, अलाह जो कलाम आहे, अलाह जो किताबु आहे, पाण खे चयो त मां पैगम्बर आहियां। कुराड़ी इतबार कोन थी करे, चए थी न इहो सही न आहे। माना ईअं न त उन वक़्तु, हाणे ॾिसो न, मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो चवां, हाणे हे मां माज़रत सां त अञा मुस्लमान न थियो आहे त सादिक ऐं अमीन आहे, पर जॾहिं नबूअत लहे थी, ताइफ़ थो वञे, माण्हू ढिनाए था कनि। हाणे माना छा इन जो मतिलबु छा थियो त बाबा असीं नथा मञूं न, तूं नबी तूं ॻाल्हि ग़लति थो करीं, तो ते क़ुर थो लहे, तूं ग़लति थो ॻाल्हि करीं, माना तूं कूड़ थो हणी ॿियनि लफ़्ज़नि में। कुराड़ी बि साॻी ॻाल्हि थी करे त न, हे त ॻाल्हि सही कान्हे का, माना मां नथी हिनखे नबी मञा, हे को नबी आहे। नतीजे में उहा वरी किचिरो थी उछलेसि, जेॾी महिल लंघे थो ओॾी महिल किचिरो थी उछलेसि। छा कॾहिं के हे 2 मौलवी सिंध मां नबी साईं घुराया, मोकिली त भाउ वञो न कुराड़ीअ खे त यार ज़मरक ॾेई अचो, ठाहियो त पर किचिरो थी उछले मुंहिंजे मथां। कई ईअं को आड़े मां, को पाड़े मां, को जेको आहे पंहिंजा जेके ॿिया साह बि केतिरा, भाई कुराड़ी खे रुगो लोॾा ॿ ॾींदो त हा साह हलियो बि न हलियो, न कोन कई। तंहिंजे करे मज़हबी तौर ते इन जो मतिलबु आहे, या ख़ुदि क़ुर में जीअं मूं चयो लकुम दीनुकुम, त बाबा हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मज़हब आहे, अक़ीदो आहे। असां वटि सिंधी समाज में ख़ुदा ते बि असीं भोग कंदा आहियूं, पहाका ठाहींदा आहियूं। तारीख़ी तौर ते मां ॿुधायां थो, जेके कुराड़ा आहिनि न, सिंधी जेके कुराड़ा ॻोठनि में वेठा हो, वतायो फ़क़ीर सभिनी खे सुझे थो न, मां इहा अॻु में बि ॻाल्हि कई आहे। वताए फ़क़ीर जहिड़ियूं ॾाहप भरियूं ॻाल्हियूं ऐं सम्झाणियूं, इन जहिड़ो जेको आहे न, चइबो आहे न, जेको आहे ॾाहप ऐं फ़लसफ़ियाणियूं ॻाल्हियूं दुनिया जे कंहिं बि क़ौम खे नसीबु कोन्हे। वतायो हिंदू हो, वतायो हिकिड़े हिंदूअ जो पुटु हो, पाण हिंदू हो, वताए जो भाउ मुस्लमान थियो, उहो वरी वॾो मौलवी थी वियो। हाणे हे ॾिसो, माना माना जेका ॻाल्हि, हिकिड़े घर में 2 भाइर, हिकिड़ो हिंदू वताए फ़क़ीर, ॿियो जेको आहे मौलवी थी वियो, उनजो नालो ई मूंखां जेको आहे कोन थो अचे, मूंखां विसरियो हलियो। पर इहो मां ख़ुदि सिंध जे माण्हुनि खां सुवाल थो पुछां, मज़हबी माण्हुनि खां, त वताए फ़क़ीर जो जेको भाउ हो मुस्लमान थियो, वॾो मौलवी हो पंहिंजे उन दौर जो, उनजो नालो यादि अथव? छो यादि कोन्हे? वॾो आलम हो त पोइ नालो यादि कयोसि न। वताए फ़क़ीर सभिनी खे यादि आहे। ऐं वताए जी ॾाहप इहा आहे त पाड़े वारो, हाणे इहा हिकिड़ी ॾिसो न केॾो हिकिड़ो सम्झाणी आहे, पाड़े वारनि जो गॾु अचे, हिन जे गऊं जो गाहु खायो वञे। वताए फ़क़ीर चयो अलाए साईं हिनखे मारी नथो गॾु खे, सुबुह जो उथे त गऊं मुई पई आहे। चौधाई हुनजे फिरी फिरी 2-4 फेरा ॾेई, ॻाल्हि सम्झ में अचेसि कान पई, वियो थो ॻोठ में सभिनी खे वठी आयो, जेके बसि आया जेके न इहो पंहिंजो ॻोठाणा आहिनि, उन्हनि खे वठी आयो, असांजा मौलवी 2 वठी आयो कुराड़ा। भाई ॾियो हाल वाले छा आहे, अंधा वठी आयो, बल्कि माण्हू बि न पर अंधा वठी आयो हिकिड़ा, ॻोठिया चूंडे 4-5-7 जेके अंधा ॾिसंदा कोन, जी बसि तव्हां ॿुधायो त हे छा आहे। हुननि हथु जो हुयो, सिंग बिंग हेॾे पुछ पुछ हेॾे ॾिठो, चयो भाई हे त गऊं आहे। चई गऊं आहे न, तव्हां भुलिया, वरी ॾिसोसि, वरी हुननि ॿियो दफ़ो चेक कयो, भई गऊं आहे त मथे ॼारे, चई त रब तूं त अंधनि खां पोइ अथई। इहा असांजे सिंधी समाज जी इहा टॉलरेंस ऐं बर्दाश्त जी हद आहे, त असांजी रब सां बि हुजत हूंदी आहे। इहो मां साइंस ते नथो बहस कयां, त साइंसी तौर ते असीं अचूं त साइंसी हिसाब सां इहे मामला कीअं आहिनि, पर समाजी ऐं तारीख़ी तौर ते
असां जूं एतिरियूं हुजतूं रहियूं आहिनि जो उहो माण्हू जेको वताए फ़क़ीर चए थो त अलासी तूं अंधनि खां बि पोइ ई उन वताए फ़क़ीर खे सिंध जो बचो बचो बि अॼु सुञाणे थो। उन साॻे वताए फ़क़ीर जो सॻो भाउ जेको क़ुर पढ़ाए 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 मरी उनजो नालो कंहिंखे यादि कोन्हे को सिंध में। त अचूं था असीं उन ते त हाणे असांजा जेके यानी मज़हबी जेके माण्हू आहिनि जेके तेज़ था कनि त बाबा ॻाल्हि इहा आहे त बुनियादी तौर ते समाज असां मुसीबत त इहा त असां वटि इल्म जी बि त खोट आहे न। माना हाणे सभु मूं जहिड़ा हूंदा अणपढ़ियल त उहे किथां जेको सम्झी सघंदा ॻाल्हियुनि खे, पर कोशिशि कयूं था थोरो सम्झायूं था हिक ॿिए खे। त समाज जेको आहे उहो समाज हूंदो छा आहे? कॾहिं बि असीं जुज़ खे कुल त कोन चवंदासीं। बाबा पाणीअ जो गिलास गिलास थियो न, समुंड त कोन चइबो न, दरिया बि कोन चइबो गिलास। वरी जेकॾहिं गिलास मां वरी आङुर ॿोड़ींदे त उहो टेपो फुड़ो, फुड़े खे वरी गिलास कोन चइबो। तंहिंजे करे जुज़ ऐं कुल जे विच ते जेको सम्झ जो फ़ुक़दान आहे असां वटि, उहो फ़ुक़दान असांखे सम्झणो आहे। छाकाणि इल्मु जेको आहे मसलन नबी साईं जी इहा बि हदीस आहे न, इल्मु हासिलु कयो तव्हांखे भली चीन वञिणो पए। हाणे इहो मां हुन कुलार खां पुछां थो त बाबा चीन में कहिड़ी शरीयत पढ़ाईंदा? हुन वक़्तु चीन में कहिड़ी शरीयत ऐं क़ुर पढ़ाईंदा? इल्मु तिब हूंदो हो, इल्मु फ़ल्कियात हूंदो हो। सिंध जा माण्हू, चीन जा माण्हू, ॿिया इर्द गिर्द वारा, उन्हनि वटि इहो इल्मु हूंदो हो न। सिंध जा माण्हू ज़रई समाज जा, उन्हनि खे सुबुह जो उहो चवंदा ट्रेड़ू, कती, खट, विछूं, इहे जेके आसमानी तारनि, इहो जेको फ़ल्कियाती इल्मु हो या इल्मु जेको आहे मसलन यूनान में जेका तिब जो इल्मु हो, तंहिंजे करे चई त सॼी दुनिया में पखिड़िजी वञो। पर असांजो मौलवी ॻंढ ॾेई वेही रहंदो त बाबा असांजे हिन किताब में क़ुर में टोटल सॼी दुनिया ऐं काइनात जो इल्मु जेको आहे ॿाहिरि कुझु बि कोन्हे, अखर बि कोन्हे। हाणे इहो तव्हांजी इहा सोच ऐं इहो चवणु बज़ाति ख़ुदि नबी साईं जे हदीस जो इनकार करणु आहे, जेको चए थो इल्मु हासिलु कयो भली तव्हांखे जेको आहे चीन वञिणो पए। मौलवी चए थो त दुनिया जो सॼो इल्मु क़ुर में आहे, ॿाहिरि अखर बि कोन्हे को। हाणे इहो हिकिड़ो एॾो वॾो टकराव आहे जो मां नंढड़ो हिकिड़ो सिंपल तव्हांखे माना मां पुछां मौलवी साहिब जेके बि दोस्त ॿुधनि पिया त भला क़ुर जी कहिड़ी आयत आहे जेका मां पढ़ंदुसि त मां पायलट थी सघंदुसि, जहाज़ उॾाइणु सिखी वेंदुसि? मूंखे ॿुधायो त भाउ क़ुर जी फलाणियूं 2 आयतूं न इहे मिलाए जो पढ़ंदे त तूं चङे भले जहाज़ खे बि हलाए वेंदे, हलियो रेल खे बि हलाए वेंदे, गाॾीअ खे बि हलाए वेंदे, ट्रैफ़िक जा क़ानून सम्झ में अची वेंदा। कोरोना जे मर्ज़ जो इलाजु जेको आहे फलाणी आयत आहे जेको आहे, हालांकि निकितो ॾिसो शुरूआति में बीमारी निकिती, हे भुलियल माण्हू आहिनि, दुनिया में अॻे बीमारियूं आयूं ऐं ॿाहिराड़ीअ जा क़ुर। हाणे असां को इनकार नथा कयूं, पर मां चवंदो हिकिड़ियूं हक़ीक़तूं जेके तव्हांखे ॿुधायां त अॻे वॾियूं वॾियूं वबाऊं ताउन जहिड़ियूं अॻे फैलिबियूं हुयूं। मूंखे यादि आहे मां नंढड़ो हुउसि, इन क़िस्म जी बीमारी पखिड़ी मुख़्तलिफ़ न लखे माण्हू मरी वेंदा हुआ, छाकाणि त साइंस तरक़ी न कई हुई, मेडिकली तरक़ी न हुई, इलाज न हुआ चङी तरह। पोइ नतीजे में सादा माण्हू हर को मज़हब आहे, पर मुस्लमान जेके हूंदा हुआ ॿाहिराड़ी वारा, उहे छा कंदा त क़ुर रखंदा मथे घटीअ कंहिं में, चइबो आहे क़ुर जे हेठां सभिनी ॻोठ वारनि खे लंघायो त इहा बीमारी तव्हांखे न पकड़बी। अध खां वधीक पोइ मरी वेंदा हुआ। अबा पोड़ी किथे आहे? चवंदे पोड़ी जेको गुज़ारे वियो, चओ भला हे जो क़ुर मां लंघाए हिन पासे टुपाए घर मस पुगी पोड़ी हली वेली। हाणे अक़ीदा, अक़ीदे ऐं अकुल जो जेको टकराव आहे, इन ते त छा कजे? माना माण्हू या त न ॻाल्हाए चुपड़ी करे वेही रहूं, छाकाणि अक़ीदो थो ख़राबु थिए, माण्हू ॾुख था कनि, पर अकुल बि पाण सां वेहणु कोन थो छॾे न। कोरोना निकिती, हे सोशल मीडिया तां वञो, उन ते वञी जांच कयो, केतिरा मौलवी आहे त कोरोना जे लाइ चई पियो फलाणो जेको हदीस, फलाणी आयत, फलाणी क़ुर जो हे सिपारो, फलाणो हेॾे होॾे नेठि वञी सभिनी, ख़ुदि पाकिस्तान में, ख़ुदि पंजाब जा केतिरा मुला पुलिस वई वञी वठी लोॾा ॾेई, चवंदो दिमाग़ ख़राबु अथव न, एॾी वॾी वबा आहे जेको चङा भला उहो काबे खे ई जेको अरबन ढके छॾियो आहे प्लास्टिक खणी सैनिटाइज़ करे, हिजरे असवद ते सैनिटाइज़ लॻो पियो आहे। यानी मस्जिद नबीअ जी जेका जुमे जी नमाज़ बंदि थी विया हली, उमिरा बंदि थी विया हलिया, एॾियूं वॾियूं तव्हांखे अचे इहा लॻी आहे त हर शइ जेको आहे इलाज बि हिन में आहे, इल्मु बि हिन में आहे, जान छॾियो माण्हुनि जो मथो न खाओ। अञा ताईं सॼी दुनिया वती पई आहे। हाणे बि तव्हां ॾिसंदो न काबे में माण्हू वञनि था, केतिरो फ़ासिलो था रखो। इहो फ़ासिलो हलो आहे इस्लाम में, त नमाज़ कीअं था पढ़ो बाबा? हिक ॿिए सां पेर में मिलाइणो आहे न, शरीयत इहा आहे न।
पर हीअ हिकिड़ी वबा आहे जंहिंखे साइंस मोह ॾींदी, अकुल इल्मु मोह ॾींदो, उहो जदीद इल्मु मोह ॾींदो। ख़ैर हे हिकिड़ो अलॻि बहस आहे। त बहस उन ते था अचूं त असीं सिर्फ़ु सचा ऐं बाक़ी कूड़ा आहिनि, इहो रवैयो तर्क कयो यार, महिरबानी कयो। ॿियो, सिंध जे माण्हुनि खे माना हे जेको आहे पंहिंजो हुननि भाॻे जी मूंखां ज़ात बि विसरियो थी वञे, पंहिंजो मश्करी बि कंदो आहे। पोइ त ईअं पोइ जेको ॼमो त बि तव्हांखे मुले जी ज़रूरत पवे, मरो त बि मुले जी ज़रूरत पए। जेको ॼमे थो हुनखे कलमो आहे मुले खे वठी अचिजांइ, वरी केरु मरे जनाज़ो पढ़ंदा मुले खे वठी अचिजांइ, पोइ फलाणा फलाणा कम। जेको बाबा ॻाल्हि इहा आहे, जंहिंजो जेतिरो दाइरो आहे ओतिरो कमु कंदे न। ॼमे थो त कलमो थो पढ़ी, सुभाणे जो तूं दावा करीं त चुराए निकाह मूं पढ़ायो कुंवार, वरी घोटु वठी वियो आहे त पोइ छा कुंवार में तुंहिंजी भाई वारी थींदी छा? को मुलो निकाह पढ़ाए थो त तुंहिंजो पंहिंजो कमु आहे न। या बैंक जे दरवाज़े ते हिकिड़ो चौकीदार वेठो आहे, माण्हू वञे अंदरि वञी पंहिंजा पैसा 2 लख 5 लख कढिजे, पोइ चौकीदार लठ खणी मुले वांगुरु बीहे, जॾहिं हिफ़ाज़त मां कयां, नौकिरी राति ॾींहं जेको आहे मां कयां, पैसा वरी तूं थो खणी वञी, अधु ॾे मूंखे। बाबा तूं चौकीदार आहीं त तूं दर ते वे, तुंहिंजो कमु इहो आहे। इहो कोन्हे त माण्हुनि जा अकाउंट आहिनि, कहिड़ी कंहिंजी मिल्कियत आहे, केतिरी खणी थो वञे, जमा थो करे, इहो तुंहिंजो कमु ई कोन्हे को। निकाह पढ़ाईंदे त तुंहिंजी कुंवारी में भाई वारी थी वेंदा, को दिमाग़ खां त कमु वठो न पुट। तंहिंजे करे मज़हबी माण्हू, ॿियो मां तव्हांखे हिकिड़ो सुवालु पुछां, तव्हां 2 ॻाल्हियूं 3 ॻाल्हि खाई था वञो, हिते बि ईमानदारी नथा कयो त बाबा ॼमे थो ॿारु अचो था, इहो त यानी हर मज़हबी ॻाल्हि थो कयां, हिंदुनि वटि ॿियनि वटि, पर तव्हां पंहिंजे ते था ज़ोर ॾियो। ॼमे थो ॿारु, मुलो अचे, ॿांग ॾेई जेको करे वञे, वरी मरे थो। टियों बि त कमु आहे जंहिंखां असां मुस्लमानी पूरी कान्हे, उहो कमु हजम थो करे। हजम वारे कम खां सवाइ भला माण्हू मुस्लमान पूरो थी सघे थो? कोन थो थी सघे न। तंहिंजे करे इहे जेके चटपटा दलील ठाहे रोशे जे लाइ ॻाल्हि कयो था त भली ॻाल्हि आहे। दादा उहो मुलो बांग थो ॾिए, मुलो जनाज़ो थो पढ़ाए, मुलो निकाह बि पढ़ाए थो, इन मतिलबु इहो न त असां हुनखे चवंदा आहियूं त हाणे तुंहिंजो कुंवार में जेको चोथों हिसो तुंहिंजो मुला थी वियो हलियो। सो थोरो अकुल खां कमु वठो। ॿी ॻाल्हि जेका आहे त असां समाज जेके आहिनि, मां इन ते थो अचां त समाज जा बुनियादी जेके जुज़ ऐं फैक्टर आहिनि, इनखे सम्झूं, सॼी सिंध सम्झे, ॿाहिराड़िया माण्हू जेके आहिनि उहे बि सम्झनि। बाबा को कंहिं मुले जे ख़िलाफ़ु कोन हूं, पर हे जो गोॾा वरी चढ़ी था वञनि न, जेको नाहक था कनि, जेको त सॼी दुनिया जो सच हिते आहे, बाक़ी सभु जेको कूड़ आहे, त पोइ हिते थोरो माना हिननि खे असीं सम्झायूं था। समाज बुनियादी तरह उन में कल्चर अचे थो, ज़बान अचे थी, मज़हब अचे थो, तालीम, शऊर, अकुल, आगही उहा अचे थी, ऐं समाज जो मजमूई जेको क़ौमी रवैयो नफ़्सियात आहे, इहे 4-5 फैक्टर आहिनि जंहिंखे असीं समाज था चऊं। हाणे छा थियो? ज़बान, मथां कल्चर आहे। असां सिंधी माण्हू, तव्हां वेठा आहियो, टोपी सिंधी पायूं था, अरब कोन था पाइनि, अजरक पायूं था, अरब कोन था पाइनि, शलवार कमीज़ पायूं था, अरब कोन था पाइनि। अरबनि खे पंहिंजे कल्चर सां मुहबत आहे ऐं हुजणु घुरिजे हिकिड़ी क़ौम जे हैसियत में। सिंधियुनि खे पंहिंजे कल्चर सां मुहबत आहे। असांजो मौलवी जेको आहे सिंधी टोपी पाईंदो वधीक सुहंदो, अजरक पाईंदो वधीक सुहंदो, सिंधी खमीज़ शलवार पाईंदे न, या अरबी तूं वॻो लिबास पा त भाई हे जेको आहे सो न बि सगोरे पातो तंहिंजे करे थो पायां, या भलारी जेको आहे अरबनि जो उहो जुबो आहे पाईंदे सिंध में, अजीब लॻंदो न, उहो तोतो लॻंदो माण्हू, त अजीब पियो लॻे यार, वञे पियो त ॿार ई पिया खिलंदुसि माना। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं कल्चर वारो इहो समाज जो जुज़ आहे, इहो जेकॾहिं ॿियनि सभिनी ते कब्ज़ो करे वेही रहे, माना हाला वारा जेके कारीगर वेठा नी अजरक ठाहींदा, इहे चवंदा अजरक, जीअं त अजरक असीं था ठाहियूं, तंहिंजे करे नमाज़ बि असांजे पोयां पढ़ो ऐं ॻाल्हियूं बि असांजियूं मञो, हीअं बि असांजे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारियो। बाबा इहो कहिड़ो तरीक़ो आहे? तूं कल्चर जे क़ौमी समाज जे हिकिड़े जुज़ सां लॻापियल आहे। ज़बान आहे, माण्हू दानिश्वर, अदीब, फ़लसफ़ी, ॿोलीअ जा माहिर, इहो ज़बान ते कमु कंदा। असांखे पंहिंजी ज़बान सां मुहबत आहे, सिंधी ॿोली आहे, अरबनि जी पंहिंजी आहे, ॿियनि क़ौमुनि जी पंहिंजी आहे। यानी कल्चर, ज़बान, इहे जॾहिं मिलनि था, या मज़हब उन खां पोइ थो अचे। मज़हब हिकिड़ो समाज जो जुज़ आहे, जीअं मूं पहिरियों चयो न, त का बि क़ौम न हिंदू थींदी आहे न मुस्लमान थींदी आहे। इहा ॻाल्हि ज़हन में तव्हां विहारियो। असांजा वॾा अॼु बि जेके सिंधी वेठा आहिनि, मां इहा अॻु में बि गुज़ारिश कई आहे त कुराड़ा सिंधी हिंदू जेके माइग्रेशन करे विया, उन्हनि जे लाइ असांजा अॼु बि माण्हू रोअंदा आहिनि।
हू निभागा होॾे विया न हिंदुस्तान, उते अॼु सिंध जे लाइ रुअनि था। वतनियत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मज़हब खां बालातर आहे। असांजे ॻोठ में काको भेरू 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 चवंदा हुआसीं हुनखे, अहिड़ो नालो मूंखां हींअर यादि न आहे। मस्जिद ऐं मंदरु गॾु हूंदा हुआ असांजे, माना असीं त नंढड़ा हुआसीं, वॾा ॻाल्हि था कनि असां उनखे। पोइ छा थींदो हो त असांजो जेको नानो हूंदो उहो वेंदो सिज लथे जो जे करे वियो न, त वञी ॾीआ ॿरंदा हुआ, माना राति जो रोशनी कबी मंदरनि में बि ऐं मस्जिद में बि। पोइ जेकॾहिं नानो अॻु में वियो, सिज लथे महिल रोशनी ऊंदहि थियण अॻु में वियो, त ॾीओ ॿारींदो, वरी ॾिसंदो मंदर में ॾीओ अञा हुन न ॿारियो आहे काके भेरूअ, त वञी ॾीओ उते ॿारे ईंदो। ऐं जे काको भेरू अॻु में वियो ऐं मंदर में वञी ॾीओ ॿारियईं ऐं ॾिठईं त मस्जिद में ॾिठईं दरिया न आहे, त बाक़ाइदे वञी वुज़ू करे एतिराम सां मस्जिद में वेंदो, वञी उते ॾीओ ॿारे ईंदो। हाणे इहा क़ौमी रवादारी ऐं रिवायत, इनखे कहिड़ी क़ौम जेको आहे सो शिकस्त ॾेई सघे थी? मां त तव्हां खां ॿियो सवाल कयां, मूं इलाही इन जी सर्वे कई आहे। मां सिंध में रूपोश रहियो आहियां, ॻोठ ॻोठ में सॼी सिंध में लाड़ उत्तर जबल सभु मूं। तव्हां क़ुराननि खां अॼु बि पुछो त बाबा जेको सिंधी हिंदू जेको हूंदो न दुकान वारो, उहो भलो या सिंधी मुस्लमान जेके आहिनि उहे भला आहिनि? तव्हांखे 100% 100 मां 100 क़ुरान जवाबु ॾींदा त हिंदू सही आहे, मिलावट कोन कंदा हुआ, तौर में बेईमानी कोन कंदा हुआ, ज़बान में हेर फेर कोन हूंदी आहिनि, अघु पंहिंजो मुक़ररु कंदा हुआ जेको उहो मुनासिबु वठंदा हुआ। इहे शयूं मुस्लमान नथा कनि। तंहिंजे करे उहा धरती जंहिंजे मंदर ऐं मस्जिद में ॾीओ ॿारण वारो मुस्लमान आहे या हिंदू आहे, इहो हुनजो फ़र्क़ु ई कोन थो पए। ऐं मां इहा ॻाल्हि चवंदो आहियां त सिंध जे क़ौम परस्तीअ जो जदीद जेको नेशनलिज़म जो जेको बानी आहे, हाणे हीअ ॻाल्हि ॿुधो, अंग्रेज़ जॾहिं साज़िशूं पिया कनि न बरे सगीर खे विरहाइण जूं, छाकाणि त 1905 में बि हिननि जेको आहे सो बंगाल खे ॿिनि हिसनि में विरहायो, त पोइ हिंदू ऐं मुस्लमान अलॻि अलॻि क़ौम आयो। पोइ उहा साज़िश नाकाम वई, त आहिस्ते आहिस्ते पोइ जेको आहे सो वरी हिननि मुख़्तलिफ़ जेको आहे सो साज़िशूं कयूं। नतीजे में 35 या 36 जे ज़माने में वरी लंडन में हिकिड़ा हिननि मुख़्तलिफ़ माण्हू घुराया, हिंदू मुस्लमान जेके सियासी जेके सभु घुरायूं। उते जेको आहे कॉन्फ्रेंस थी, उते चवंदो बाबा हाणे त हे फलाणा हिंदू आहिनि, फलाणा मुस्लमान आहिनि, क़ौम हेड़ी क़ौम ओड़ी क़ौम। उते हिकिड़ो माण्हू सिंध जो उथी थो बीहे, उन चयो त बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां जेको बहस पिया कयो मूंखे सम्झ में कोन थो अचे, छाकाणि त असीं सिंधी हिंदू ऐं मुस्लमान पोइ आहियूं, पहिरें असीं सिंधी हिकिड़ी अलॻि क़ौम आहियूं, असीं हिकिड़ी नेशन हूं। उन में केरु हिंदू आहे केरु मुस्लमान आहे इहो ॿिए नंबर ते ॻाल्हि आहे। असीं पहिरें हिकिड़ी क़ौम आहियूं। ऐं इहो जेको जुमिलो हो उहो हशू केवल रामाणीअ उते बयानु कयो, जेके साईं जी एम सदफ चयो त बाबा तव्हां जेको आहे साईं हशू जेको आहे मुंहिंजो फ़िक्री उस्तादु आहे। इन करे त असांजे हिन समाज जूं जेके शयूं आहिनि उन्हनि में मज़हब खे असीं हिकिड़े जुज़ खे चऊं, मौलवीअ खे त तूं लांघवर आहे, सॼे समाज जो मालिक थी वेही रह, त बाबा तूं ॿोली तूं कीअं सुधारींदे, कल्चर कीअं सुधारींदे, काॾे वेंदो? या कल्चर हिंदू ऐं मुस्लमान थींदो आहे, ॿोली का हिंदू मुस्लमान थींदी आहे, क़ौमी रिवायतूं हिंदू मुस्लमान थींदियूं आहिनि, शऊर ऐं आगही का हिंदू मुस्लमान थींदी आहे, जदीद इल्म आहिनि। तंहिंजे करे मां मोटी थो अचां त कटरपणे ॾांहुं सिंध खे न धिकियो, इहा पंजाब जी साज़िश आहे, ॿिकोमी नज़रियो। मां सिंधी मौलवियुनि खे थो चवां, सिंधी जेके असांजा मौलवी आहिनि उन्हनि खे, त बाबा ॾिसो हिकिड़ो पंजाब जो मुलो आहे जेको दहशतगर्दी थो करे पंजाब जे मफ़ादनि जे लाइ, उन मौलवीअ अफ़गानिस्तान खे तहस नहस करे छॾियो, तालिबान भर्ती करे, हे सी मुलो उमर आहे, हे फलाणो आहे, हे टीरो आहे। तव्हांखे मां इहो अॻु में बि चयो त बाबा जेकॾहिं मुलो उमर इस्लामी निज़ाम बहितर हो त पंजाबी फ़ौज उनखे तयारु करे तालिबाननि खे हिते रावलपिंडी इस्लामाबाद ऐं पाकिस्तान में अफ़गानिस्तान छो पई मोकिले? मुलो उमर खे पाकिस्तान जी हुकूमत छो न ॾिनो? फ़ौज सघी आहे न, चयो आहे न बाबा वाक़ई शरीयत इस्लाम जेको आहे ऐं हिकिड़ी मुस्लमान क़ौम, उहो मुलो उमर जेको आहे होॾे मोकिले छॾियो, हेॾे छो न हुनखे हुकूमत ॾिनो जिते फ़ौज बि सघी आहे?
ऐं ख़ुदि जेको इस्लाम में बि ईअं आहे त जहाद जो ऐलान जेको आहे सो हुकुमरान कंदो। आम अहिड़ो गहिड़ो नथो कहिड़ो घटीअ मां निकितो टिकण खनंदो खनंदो चई जहाद न। ख़ुदि मज़हब में आहे जहाद जो ऐलान जॾहिं हुकुमरान कंदो त हुनखे पाकिस्तान जो मुल्ह उमिरि खे हुकुमरान कंदा। पोइ या सॻी फ़ौज पंजाबी हुनजे अंडर में अचे हा, पोइ हुकुमरान जे हैसियत में मुल्ह उमिरि जहाद जो ऐलान करे हा, पोइ सॼी दुनिया जहाद कयो हा। त इहा ॻाल्हि तव्हां सम्झो त बाबा ॻाल्हि इहा आहे त मज़हब खे इस्तेमालु कयो वियो अमेरिका खां डॉलर वठण जे लाइ। अमेरिका खे सोवियत यूनियन खां पलांद वठिणो हो हिन वियतनाम वारो, छाकाणि त वियतनाम जी आज़ादी जी जेका जंग हुई उन में सोवियत यूनियन ने होची मन ऐं वियतनाम जी मदद कई, अमेरिका खे शिकस्त आई। इहो अमेरिका जे अंदर में जो चइबो आहे न माना तकलीफ़ आई जेको सांडे वेठा हुआ। पोइ जॾहिं सोवियत यूनियन वरी अफ़गानिस्तान में अचे फाथो त अमेरिका चयो वाह जो बुल कई आहे। अब हाणे दे हाल छा कयूं? चई बसि ला इलाहा इल्लल्लाह वारनि खे अकुलु आहे कोन, चंबड़ी ईंदा। चयो जहाद आहे, मुल्ह उमिरि तालिबान तयारी करे 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 को हिकिड़ो मूंखे ॿुधायो मौलाना फज़ल रहमान भला छो न वियो भेण? हे जमात इस्लामी वारो जेको इहो बि कोन वियो, हाफ़िज़ सईद बि कोन वियो, मसूद अज़हर बि कोन वियो, हे त विया ई कोन वीचारा। त पोइ त इस्लाम ऐं जहाद ऐं माण्हू कंहिंखे बि बेवकूफ़ कयो। सो चवण जो मतिलबु त इहा हिकिड़ी उन वक़्त जी तमामु वॾी हिकिड़ी बिज़नेस हुई जहाद जे नाले में, जेका अमेरिका जो स्टिंगर विढ़ियो न सोवियत यूनियन सां, अलाह अकबर विढ़ियो। हे गोलियूं, हे बम बारूद, हे डॉलर जो गॾु थिया त जंग थी वई हेॾी। इस्लामी अचिणो त पोइ हिते अचे हा न पाकिस्तान में तव्हां वटि। हिते अञा ताईं का हुकूमत वीचारनि मौलवियुनि कोन ठाही आहे। छो कोन ठाही अथनि? फ़ौज जो सॼो ॾींहुं कलमे ते ज़ोर आहे। सिंधियुनि खे ग़ुलाम करिणो आहे त बि जेको आहे कलमे ते ज़ोर, बरूचनि खे ग़ुलाम कयो त बि कलमे ते ज़ोर आहे, ऐं पठाणनि ते ग़ुलाम कयो उन्हनि खे त बि कलमे ते मुस्लमानीअ ते ज़ोर आहे। बाबा एॾो जॾहिं तव्हां मुस्लमानीअ ते ज़ोर आहे सॼी जेका तव्हां कयो था, त पोइ उहा साॻी शइ मुल्ह उमिरि जे हवाले छो न कयव? सो चवण जो मतिलबु त मज़हब जो जेको इस्तेमालु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे ॾिसो शयूं त लिकनि ई कोन थियूं न। सऊदीअ जे हाणोके इन नौजवान हुकुमरान जेको मोहम्मद बिन सलमान आहे, के नालो अथसि, इहा जॾहिं हाणे वज़ाहत कई, मां इहा ॻाल्हि अॻु में बि कई, 6 महीना 7-8 महीना थिया आहिनि, उन ॻाल्हि क्लियर कई त बाबा दुनिया में अफ़गानिस्तान समेत जिते बि जहादी जेके ग्रुप आहिनि, उन चए त अमेरिका जी मूं त तव्हांजे करे इहा असां कई न ॻाल्हि। अमेरिका चयो त जहादी पैदा कयो सोवियत यूनियन खे जिते किथे सोढ़ो करिणो आहे, त इन किंग सलमान जेको आहे पंहिंजो शहज़ादो, इन चयो त अमेरिका जे चवण ते असां जहादी ग्रुप ठाहिया जिन जहाद कयो सोवियत यूनियन में जे ख़िलाफ़ु, इहो असां उन्हनि जे करे कयोसीं। हाणे ॾिसो किथे थी ॻाल्हि दम करे। ॿी ॻाल्हि त इन ते बि मूंखे महिरबानी करे जेको आहे सो हे आलम सगुरा जेके आहिनि, हाणे ॾिसो माण्हुनि खे तव्हां गुमराह था कयो त बाबा हे जेके बि माण्हू सिंध में घणा मदरसा आहिनि, अफ़गानिस्तान में मदरसा, सिंध में मदरसा, हेॾे मदरसा होॾे मदरसा, सुवालु इहो आहे त मदरसनि जो क़याम छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन विधो त मदरसनि में वञी पढ़िजो। हीअ ॻाल्हि गौर सां ॿुधो, सिंध वारा बि ॿुधनि ऐं आलम बि ॿुधनि, जेके दरील अथनि त खणी अचनि। माना हुज़ूर पाक मदीने वञे थो, उते लहण साण मस्जिद नबवी उनखे चवनि था, मस्जिद जे पीढ़ जो बुनियादु रखी मस्जिद खईं, उनखे चवनि था मस्जिद नबवी, जेका अञा ताईं उते आहे। छा मस्जिद जे पासे में नबी साईं मदरसो खोलियो हो हुते? त भाई मस्जिद जो पोयों पासो जेको आहे न, इन प्लाट ते मां मदरसो थो खोलियां ऐं तव्हां पंहिंजा ॿारड़ा नंढड़ा जेके मासूम ॿार अथव न, से राति ॾींहं जेको मुलनि जे हवाले कयो त उनखे क़ुर सेखारियो। को हिकिड़ो मदरसो जेको नबी साईं ठाहियो हुजे त पोइ असीं चऊं त इहा मदरसा जेके आहिनि इहे इस्लामी आहिनि। भली वॾा वॾा आलम हिन ते बहस कयो वञे त नबी साईं पंहिंजे हयातीअ में को हिकिड़ो मदरसो ठाहियो आहे, असीं ॾंढ भरे ॾियूं। उनखां पोइ 4 ख़लीफ़ा आहिनि, हज़रत अबू बकर को मदरसो ठाहियो हुजे, हज़रत उस्मान गनी को मदरसो ठाहियो हुजे, हज़रत उमर को मदरसो ठाहियो हुजे, हज़रत अली को मदरसो ठाहियो हुजे। यानी नबीअ खां पोइ 4 यार, इन्हनि 5 मां कंहिं हिकिड़े बि अगरि मदरसो ठाहियो आहे न, असीं ॾंढ भरे ॾियूं।
हाणे किथे आयो आहे मदरसो? बनो उमैया आहे शायदि, ऐं बनो हाशिम या अब्बास, इन्हनि इहे जेके ॿ जेके पोइ जेके ख़िलाफ़त ते जॾहिं मलूकियत क़ाइमु थी न, त हिकिड़ी धुर खे ॿियनि जॾहिं धिके कढियो, उन्हनि इहा स्ट्रेटेजी ठाही त भली हाणे इहे जेका हुकूमत आहे, असां हाणे बनो हाशिम आहिनि या बनो, मूंखे हिन जो नालो यादि न आहे, मां वरी पोइ कंफर्म करे रखंदुसि। उन्हनि चयो त स्ट्रेटेजी कहिड़ी ठाहियूं, मीटिंग कयूं। उन्हनि चयो त हाणे स्ट्रेटेजी इहा आहे त असांखे लॉन्ग रन जे लाइ 10-20 सालनि जे लाइ हिकिड़ी हिकमत अमल ठाहिणी पवंदी, जीअं इन ख़ानदान मां ख़िलाफ़त ऐं मलूकियत जेका आहे उहा असीं वापसि वठूं। पोइ उन्हनि मदरसनि जो बुनियादु विधो उन्हनि ॾींहंनि में हुते, त असीं नंढा नंढा ॿार तयारु कयूं, क़ुर पढ़ायूं, हदीसूं हणी, पोइ हुनखे करायूं त भई हीअ जेके हुकुमरान सही कोन्हनि, जे ईंदड़ 10-15 सालनि खां पोइ असां जेको आहे हुकूमत ते कब्ज़ो कयूं। मदरसनि जो बुनियादु न नबी साईं विधो, न चइनि यारनि विधो, उहो पोइ जो पियल आहे। उन खां पोइ वरी जॾहिं अमेरिका खे ज़रूरत थी पवे त सोवियत यूनियन खे जीअं पटकी लाहिणी आहे, त वरी मदरसनि जा ॼार पाकिस्तान में हेॾे होॾे सॼी दुनिया में मदरसा विछाई था वञनि। त शऊर जूं अखियूं खोलियो। ऐं मां मौलवी जे तव्हां सुनतुनि ते ज़ोर था ॾियो न, नबी पाक जेकॾहिं को मदरसो खोलियो आहे, ऐं उहो मदरसो हुज़ूर जिन जे हयाती में उते के ॿार वञी पढ़िया न, उते जेको आहे हुनखे चयो अथनि ॾींहं राति रहो, तव्हां जेको सिखंदासीं, तव्हांखे सेखारींदासीं जेके क़ुर ऐं आयतूं ऐं जेको आहे त असीं तव्हांखे ॾंड भरे ॾियूं। नबी साईं जे हयाती में मदरसो न हो, चइनि यारनि जे कंहिं बि हिकिड़े जेको आहे सो जे दौर में मदरसो कोन्हे को। पोइ मदरसा आया आहिनि, माना मदरसो हुकूमत खे हासिलु करण जे लाइ इस्लाम खे नफ़्सियाती तौर ते इस्तेमालु करण जो हिकिड़ो हर्बु आहे, जेको अॼु ॾींहं ते हले पियो। तालिबान था चऊं न, तालिब किथे? मदरसे में पढ़ण खे तालिबान चइबो आहे। उहो तालिब पैदा कयो वियो वरी कंहिंजे लाइ? सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ु जहाद जे लाइ। जहाद कंहिंजी ज़रूरत आहे? अमेरिका जी। अमेरिका में घणा क़ुर पढ़ियल आहे, डॉलर अचे अमेरिका मां। ॾिसो ॻाल्हियूं खुलियल हुओ न, लादिन खां वठी सॼा मामला कंहिंजा आहिनि, सभु हिननि जा आहिनि। डॉलर उन्हनि जो, हथियार उन्हनि जो, सभु कुझु उन्हनि जो, ऐं लागू शरीयत थींदी। को दिमाग़ कमु करेव थो? तव्हांखे जॉर्ज बुश शरीयत लागू करे ॾींदो, सोवियत यूनियन खे भॼायो ऐं तव्हां शरीयत लागू कंदो। एॾो भलो थी वियो हलियो। तंहिंजे करे इहे सॼा जेका तारीख़ आहे, त मज़हब जे नाले ते कहिड़े तरीक़े सां अफ़गानिस्तान खे जेको आहे उन्हनि तहस नहस कयो वियो आहे। इन करे मां अॼु नथो, मां को न त को का सख़्तु ॿोली था ॻाल्हायूं, मां पंहिंजे सिंधी मौलवियुनि खे चवां थो त बाबा ॻाल्हि इहा आहे त सिंधी समाज में तव्हां उन जो हिकिड़ो जुज़ आहियो, ऐं रुगो इस्लाम खे मञींदड़ सिंधी न आहिनि, सिंधी हिंदू बि आहिनि। यानी जेके मज़हब वारा आहिनि, को मौलवी साहिबु आहे पंहिंजे मस्जिद में हुजे, को असांजो पिंडत आहे पंहिंजे जेको आहे सो मंदर में हुजे, को गिरजा घर में हुजे, जंहिंजी जेका इबादत आहे, जेको जंहिं मज़हब खे मञे थो, पर समाज जा असीं सभु गॾियल तौर ते वारस आहियूं। ऐं समाज जेके आहिनि से मज़हबी न आहिनि थींदा, इहा ॻाल्हि ज़हन में रखो। असांखे पाकिस्तान में पंजाब ग़ुलाम कयो आहे, इन ई मज़हब खे इस्तेमालु थो करे, ऐं असांजो जेको मज़हबी माण्हू आहे उहो सादगी में इस्तेमालु थो थिए। मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सुवालु थो कयां त सऊदी अरब जे तेल जा जेके ज़ख़ीरा आहिनि, इस्लाम ऐं हिकिड़े मज़हब जे करे, छा उन्हनि ज़ख़ीरनि उन दौलत ते UAE ऐं इराक जी दावा ठहंदी? करे त मिलंदुसि को हिसो? त बाबा सऊदी वटि जेके तेल जा ज़ख़ीरा आहिनि, उन ते UAE जा अरब, हालांकि उहे अरब बि आहिनि, ॿोली बि साॻी अथनि, पर अलॻि क़ौम आहिनि। इन करे त असीं मुस्लमान आहियूं, UAE वारा चवनि त असीं मुस्लमान आहियूं, इन करे सऊदी जा जेके तेल जा जेके ज़ख़ीरा आहिनि, चोथों हिसो असांखे ॾियो। इराक वारा बि चवनि त भाउ ॿोली त हिकिड़ी आहे ई आहे, असांजी तारीख़ सभु कुझु, पर मुस्लमान आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असीं मुस्लमान आहियूं। तंहिंजे करे सऊदी अरब जे तेल जा जेको चोथों हिसो असांखे ॾियो। शाम वारा चवनि असांखे बि ॾियो, जॉर्डन वारा चवनि असांखे बि ॾियो। जेकॾहिं न, त पोइ सिंध जा ज़ख़ीरा पंजाब जा कीअं थिया बाबा? इन ते कॾहिं मज़हबी माण्हुनि गौर कयो आहे? कलमो पढ़ियो हिकिड़ी क़ौम थी वियासीं। असांखां जेके पाकिस्तान में तव्हां रहो था न, उन्हनि खां वधीक कलमे जा जेके न पासदारी त अफ़गानी था कनि।
पोइ वरी सभु हिकिड़ी क़ौम थियूं, अफ़गानी पाकिस्तानी मिलाए हिकिड़ी क़ौम ठाहियो, मुस्लमान वॾी क़ौम ठही वेंदी। पर रुॻो अफ़गानी छो भला, ईरानी बि त मुस्लमान आहिनि न, वरी सभु अरब मिलायो सभु। त मुस्लमानीअ जे बुनियाद ते का हिकिड़ी क़ौम ठहंदी कान्हे का। जीअं समाज जेके आहिनि उहे मज़हबी न आहिनि थींदा। अरबनि जो पंहिंजो समाज आहे न, उन्हनि जी पंहिंजी ॿोली, पंहिंजी तारीख़, पंहिंजो उन्हनि जूं रिवायतूं, क़ौमी मिज़ाज उन्हनि जो पंहिंजो आहे, असांजो पंहिंजो आहे, पंजाबियुनि जो पंहिंजो आहे। सो ॻाल्हि इहा आहे त अमर जलील जे इहे ॿुधाईंदा 2017 में उन हिकिड़ो को मकालो किथे पढ़ियो, हुनजा पंहिंजा ख़्याल आहिनि, उहो पंहिंजे क़बर में वेंदो। कंहिं बि मौलवीअ खे अगरि को मौलवी इहो साबित करे त बाबा इहो अमर जलील या मिसाल फलाणा फलाणा जेके आहिनि असांखां पुछाइणो थींदो, पोइ तव्हां हक़ थियो। पर को ॿियो माण्हू इन मामले में मुदाख़लत नथो करे सघे। मूंखे हे सुठो थियो, यादि अची वियो, मां तव्हांखे ॿुधायां थो त हाणे हे हिकिड़ो आलम आहे तमामु वॾो, रामज़ी अला छा न जो हमरा नालो आहे, मां इन जो तव्हांखे आवाज़ थो ॿुधायां, इहो तव्हां ॿुधायो इहो छा थो चए। अमल किया है, उन्होंने अमल नहीं किया, ये खुदाई फौजदार आपको बनाया किसने? आपका काम सिर्फ ये है कि आप खुद दीन पर अमल करें और लोगों को शाइस्तगी और तहजीब के साथ बराह रास्त हदफ बनाए बगैर दीन बताएं। कोई आपसे पूछने के लिए आए अपने किसी जाती मसले में तो उसको मशवरा दे दें, ये आपकी जिम्मेदारी है। लोगों के कुफर के फैसले करने, उनके ईमान के फैसले करने, ये आदमी आधा मुसलमान है, ये कौन मुसलमान है, ये आपको जिम्मेदारी दी नहीं गई सिरे से, ये आपकी जुरिस्डिक्शन नहीं है, ये किसी आलिम का भी काम नहीं है, ये किसी रियासत का भी काम नहीं है। लोगों को आपको खुदा का पैगाम पहुंचाना है तो मैसेज पहुंचाइए। और रिसालत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मामला तो ये था कि खुदा का पैगंबर होने के बावजूद बराह रास्त किसी आदमी को मुखातब करके कभी गलती पर भी तवज्जो नहीं दिलाते थे, बल्कि उसका तरीका ये इख्तियार करते थे कि लोगों को क्या हो गया आजकल वो ये गलती करते हैं, यानी उसका भी उसलूब ये होता था। माँ बालो अकवाम, जगह जगह हदीसों में आपको ये अल्फाज मिलेंगे। तो इस वजह से अल्लाह के पैगंबर का तरीका इख्तियार करना चाहिए। हाँ, अगर अल्लाह ताला ने हमसे कहा होता कि आप एक कलम और एक पेंसिल लेके निकले और जरा फहरिस्त बना के देखें कि कौन कितना मुसलमान है, तो तब तो ये एक मजहबी फरीदा हुआ। ये जिम्मेदारी ना मुझे दी गई है ना आपको दी गई है, इसलिए लोगों के साथ हुस्ने जन रखिए, लोगों को अच्छा समझिए। अगर कहीं कोई गलती और खराबी देखें तो मोहब्बत के साथ अलहदगी में तवज्जो दिला दीजिए। इससे ज्यादा आपका कोई ना फर्ज है, ना आपकी कोई जिम्मेदारी है, ना आपको इसका हक हासिल है, कैसा हुजे या ना हुजे। हाणे इन इहो हिकिड़ो वॾो आलम आहे, पर असां वटि बदकिस्मती सां जेके न अध अखरी जेके मौलवी आहिनि, जेके जज़्बाती टीज़ थी करे, सो बाबा ॻाल्हि इहा आहे त पाण सिंधी समाज में रहूं था। सिंधी समाज में मज़हबी माण्हू हिकिड़ो जुज़ आहियो, कुल कोन आहियो। असांजे मथे ते न चढ़ो, केरु बि मथे ते न वेहे। ऐं सॼे समाज जा वारिस मज़हबी धुर न आहे हूंदी। जीअं ही हमरा चवे थो, मां बि चवां थो त किथे लिखियलु आहे त ॻोठ जे मुले खां ॻोठ वारनि जो हिसाबु वरितो वेंदो। इन करे ॿीहर महिरबानी करे मां चवां थो त आईंदा इन क़िस्म जी का बि कोताही ऐं ग़लती न कजो, महिरबानी कयो। इहो न आहे त तव्हां माण्हुनि खे ड्रेजारींदो ऐं फतवाऊं ॾींदो ऐं माण्हुनि खे जेको न, क़ौमी तहरीक बि वेठी आहे, पर असां तव्हां वांगुरु नथा सोचूं। पर असीं पंहिंजे माण्हुनि जो दिफ़ा कंदासीं, क़ौम जो दिफ़ा कंदासीं, क़ौमी समाज जो दिफ़ा कंदासीं, आज़ादी जो दिफ़ा कंदासीं। इन करे मज़हबी जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि खे मां सिंधी क़ौम ऐं समाज जो हिकिड़ो जुज़ सम्झां थो। जुज़ जी हैसियत में उनखे असीं दिलि सां पंहिंजे हीअं सां लॻायूं था, पर पंहिंजे पंहिंजे दायरे में रहो। ऐं आईंदा कंहिं बि सियासी कारकुन हुजे, दानिश्वर हुजे, अदीब हुजे, केर बि हुजे, उहो छा बि चवे थो उहो तव्हांजो कमु कोन्हे को, तव्हांजी ज़िम्मेवारी कान्हे का। असांजो अलाह सां हुजतूं रहियूं आहिनि। जीअं मूं वताए फ़क़ीर जो मिसाल ॾिनो, त असीं जेको आहे सो वताए फ़क़ीर वांगुरु चऊं था त भई अलाह तूं त अंधनि खां पोइ हिते ई, इहो को कुफ़ुर कोन्हे। जेकॾहिं आहे त मां पंहिंजे क़बर में पाण वेंदुसि, मुंहिंजे ॻोठ जो मुलो कोन वेंदो।
सो मां इहे ई चंद गुज़ारिशूं आहिनि जेके पंहिंजे क़ौम खे ऐं मज़हबी जुड़नि खे मां हुनजे ख़िलाफ़ु नथो वञा, पर हुनखे भड़काए ऐं ग़लति जेको आहे सो हुन में जेको आहे सो न जेको कयो माण्हुनि खे गुमराह करे, छाकाणि त मज़हब हिकिड़ो जुज़ आहे समाज जो, कुल कोन्हे को। इहा ॻाल्हि ज़हन में रखो। तव्हां समूरनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी हम सैद।